कंडियारो शहर में हद दख़लनि खे ख़त्म करण लाइ टाउन इंतज़ामिया पारां ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। टाउन ऑफिसर सलीम अख्तर मेमण जी अॻुवाणी में शाही बाज़ार, इस्पताल रोड ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नाजाइज़ हद दख़लियूं ख़त्म कयूं वियूं आहिनि। उन मौक़े ते टाउन ऑफिसर सलीम अख्तर मेमण चयो त अदालती हुकुम ते शहर में क़ाइमु नाजाइज़ हद दख़लनि खे ख़त्म कयो वेंदो। जेसीं ताईं हद दख़लियूं मुकमल तौरु ख़त्म न थींदियूं उन वक़्त ताईं हीउ ऑपरेशन जारी रहंदो। छकराटू भरिसां ॻोठ ॻाढ़ो दड़ो जे प्राइमरी स्कूल में जश्न ईद मिलादुन नबी जी तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि समेत शरीक थिया, जॾहिं त एजुकेशन ऑफिसर शफ़क़त अली कलवड़ महिमान ख़ासि तौरु शिरकत कई। टंडोजाम जे जाम बेंगलोर जे रहवासियुनि पारां यूसी चेयरमैन समेत पब्लिक हेल्थ खाते जे अमलदारनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रहवासियुनि मूजिबि इलाइक़े में बरसाति जो बीठल पाणी नेकाल नाहे थियो, जंहिं सबबि इलाइक़े वासियुनि पारां एहतजाज कयो वियो आहे। बरसाती पाणी खे नेकाल करण लाइ जाम बेंगलोर स्कीम में ख़ाली प्लाट इंतज़ामिया खे ॾिनो वियो, पर उन बावजूद बि बरसाती पाणी नेकाल नाहे थी सघियो। यूसी चेयरमैन ऐं पब्लिक हेल्थ अमलदार ॿुधण लाइ तयारु न आहिनि। उन्हनि अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त बीठल पाणी ख़िलाफ़ नोटिस वरितो वञे। नवाबशाह में अवामी कॉलोनी वासण मसमात रहमत बीबी ऐं संदसि घरभातियुनि पारां पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मसमात रहमत चयो त 3 ॾींहं अॻु तालका ऐं एयरपोर्ट थाणे जी पुलिस नौजवान पुट अजब गुल चांडियो खे घर मां खंभे वई, जंहिंखे कूड़े मुक़ाबले में हाथ फिराए करे ज़ख़्मी कयो वियो आहे। उन्हनि पुलिस इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त पुट खे ज़ख़्मी कंदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सखर में जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो डिस्ट्रिक्ट बार जो दौरो कयो। उन मौक़े ते जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो बार खे ख़िताब कयो त सखर सां इश्क आहे, उहो इश्क सिंधु दरिया बुलण मच्छी अवाम ऐं मुहाणनि लाइ आहे। अॻु में ख़ौफ़ हूंदो हो त महांगाई, बदअमनी ऐं लाक़ानूनियत सबबि सभ खां पहिरीं मरी वेंदासीं, पर हाणे डप आहे त सभ खां पहिरीं ॿुधी वेंदासीं। असां वटि माहौलियाती मामलनि खे अहमियत नाहे ॾिनी वेंदी। साल 2022 जी ॿोॾ में हुकुमराननि चयो त सिंधु दरिया जा लांग खोलींदासीं, जंहिं लाइ आलमी इदारनि खां वरितल फंड किथे ऐं कंहिं ख़र्च कया उन जी ख़बर नाहे पइजी सघी। तरक़ी उन वक़्तु मुमकिन आहे जॾहिं पाणी ऐं मादनी वसीलनि मुतालिक़ पॉलिसी जोड़ींदासीं। बबरलो बाईपास जे सिंध जे वकीलनि साबित कयो त हू सिंध जा आशिक़ पुट आहिनि। मुल्क जे आइन खे 73 जे आइन वारी शिकिल में आणणु चाहियूं था। सियासी क़ुवत ऐं मज़बूत इरादे सां एशिया ते हुकुमरानी करे सघूं था। सिंध तास मुआहिदो मग़रिब आॾो सिर झुकाइण जी क़ीमत हुई।